असो हर शइ बुढ़ी असां कुछ भी न कढियो आहियूं घरनि में सिर कढिया आहिनि ही माज़ूर आहिनि असां जानी कि असांखे सुबुह लिखी ॾेई विया दवाऊं हर शइ वञो तव्हांखे मिलंदियूं असांखे त कुझु बि न मिले असां उते पैसा था घुरनि असां हिन माज़ूरनि जो काॾो इलाजु करायूं असांखे बचनि जी खाइण लाइ कुझु कोन्हे असां हिननि जा काॾो इलाजु कराईंदासीं। हिनमहिल असांजा बचड़ा असांजा दर पदर आहिनि असां पाण दर पदर हिनमहिल असां जेके हिते असां पहुता आहियूं ॼण सेंटर जेल में आहियूं असांखे सहूलियत कंहिं शइ जी कोन्हे असांजा बचड़ा बीमार लॻा वेठा आहिनि छा असां कंबर शहदाद कोट जा बोर्ड जा ॿुॾल आहियूं असां वटि का शइ न बची आहे न अरको न तरको पंहिंजो सिर बचाए असां हिते असां आया आहियूं गाज़ी ॻोठ में जंहिं कॉलेज में आया आहियूं असां हिते 6-7 ॾींहं असां एॾा परेशान आहियूं जो असांखे हिते का शइ जी सहूलियत कान्हे का सिर्फ़ु असांखे इहा मानी थी मिले पर उहा बि माना टाइम मुताबिक़ न आहे असां बिलावल भुट्टो साहब खे असां अर्ज़ु था कयूं ऐं आसिफ़ ज़रदारी खे असां अर्ज़ु था कयूं असांजो सिंधी आहे असांजो वज़ीर आला आहिनि असांजो वज़ीर आज़म आहे असांजो सिंधी असांजी बिलावल साहब में वॾी लख उमेद आहियूं असां बेनज़ीर जे ॻोठ जा माण्हू आहियूं असां हिते सख़्तु परेशान आहियूं असांखे कंहिं शइ जी त असांखे सहूलियत छो नथी मिले असांजो कहिड़ो क़सूरु आहे असां सिंधी माण्हू आहियूं असांजो सिंध जो वॾो वज़ीर सिंधी आहे असां छो एॾा असां दर पदर आहियूं हिनमहिल असांजा बचड़ा असांजा दर पदर आहिनि असां पाण दर पदर हिनमहिल असां जेके हिते असां पहुता आहियूं ॼण सेंटर जेल में आहियूं असांखे सहूलियत कंहिं शइ जी कोन्हे असांजा बचड़ा बीमार लॻा वेठा आहिनि छा हमने असांजो हर शइ बुढ़ी असां कुझु बि न कढियो आहियूं घरनि में सिर कढिया आहिनि ही माज़ूर आहिनि असां जानी कि असांखे सुबुह लिखी ॾेई विया दवाऊं हर शइ वञो तव्हांखे मिलंदियूं असांखे त कुझु बि न मिले असां उते पैसा था घुरनि असां हिन माज़ूरनि जो काॾो इलाजु करायूं असांखे बचनि जी खाइण लाइ कुझु कोन्हे असां हिननि जा काॾो इलाजु कराईंदासीं ख़ुदा जे वास्ते असांजी मदद कयो हिते असांखे कुझु न मिलियो आहे फर्शनि ते वेठा असांजी ख़ुदा जे नाले ते मदद कयो हिते सिर्फ़ु पेट जे लाइ थो टुकुर मिले ॿियो त असांखे कुझु बि नथो मिले असांजे का शइ घरनि में न बची आहे घर किरी पिया माल रिज़्क़ वियो हलियो बनियूं ॿारहं विया हलिया असां निकिता आहियूं रुॻो सिर वठी निकिता आहियूं सखण हथ वठी का शइ नथो मिले बिल्कुलु का शइ मानी 2 टेम थी मिले 5 रुपया बिस्किट जे 4-5 दॿा बि किन खे मिलनि था किन खे नथा मिलनि ख़ुशामन ते को कंहिंजो विराइनि था जेके 5 खे था ॾियनि बाक़ी के कमरा मिलनि था के न 2 टेम मानी हिकिड़ी 3 बजे ॾींहं जो थी अचे हिकिड़ी राति जो 11 बजे 12 बजे मानी थी अचे ॿियो कुझु बि न को लटो न को कपिड़ो न को गिहु न को मिर्च का शइ न इहो हिते ई न को ॿाहिरि छॾनि था न को अंदरि था छॾनि 2 टेम मानी था मिले ॿियो का शइ कोन सही न अथनि असां ओस्ते मां आया भाऊ असांजो का शइ बि न बचे बसि सखणा सिर वठी आयासीं अन्न धन लितल हुया मालड़ा हे कुझु बि न कढियोसीं बसि सखणा सिर वठी हिते पहुता आहियूं बसि हिते बि मानी जेका आहे बसि ॾियनि था 2 टेम बाक़ी ॿियो त कुझु बि असांखे न मिलियो आहे को पाणी पीअण लाइ कूलर बि कोन मिलियो आहे घुघी ॾियनि था पाणी जी जेका ॿार हारे था फिटी कनि असांखे कुझु बि न मिलियो आहे ॾिसो मेन शइ इहा ई आहे त हे माण्हू जेके ॻोठां दरबदर थी हिते पहुता आहिनि त हिननि जा अझा सभु लुड़ी विया आहिनि सभु कुझु ख़तमु थी चुको आहे हिननि वटि असां वटि तक़रीबन जेके ख़ानदान हाणे असां वटि ॻोठ में 4 भाइर आहिनि उन्हनि जूं शादियूं थियल आहिनि हर कंहिंजा अलॻि ॿार आहिनि पोइ ईअं ई उन्हनि चइनि में अगरि हिकिड़े जो बि शनाख़्ती कार्ड आहे इहा माना तस्दीक थिए थी त हिकिड़ी ख़ानदान मुतासिर आहे असां उनजी रजिस्ट्रेशन कयूं था बाक़ी हाणे कार्ड न आहिनि त ॾुखियाई थिए थी इन हवाले सां मेडिकल जी सहूलियत माना असांखे DC साहब जो लेटर आयल आहे डाव में असांजे 4000 माण्हुनि जी जेको सो मेडिकल फ्री आहे पोइ उहा मेडिसन हुजे या ॿी ट्रीटमेंट वग़ैरह हुजे रिसेंटली राति बि हिकिड़ी लेडीज़ हुई उनजी डिलीवरी थियणी हुई उनखे असां डाव पुॼायोसीं डाव में सभु कुझु पूरी फैसिलिटीज़ असांखे मिले थी गवर्नमेंट जी तरफ़ां एम्बुलेंस जी जेका सहूलियत आहे असांजी पंहिंजी तंज़ीम आहे असांजे दोस्तनि जी ख़ादमीन सिंध फाउंडेशन उन्हनि जूं एम्बुलेंसूं असां वटि हूंदियूं आहिनि एट ए टाइम पुॼी वेंदियूं आहिनि इहा असांजे इल्म में ॻाल्हि न आई आहे त कंहिं लेडीज़ जी तबियत सही न आहे या जीअं ख़बर पवंदी त उन्हनि खे फ़ोन कंदासीं एम्बुलेंस ईंदी उहा हिननि खे खणी करे डाव पुॼाईंदी असां तव्हांजा ॾाढा शुक्रदार आहियूं जेके चैनल वारा असांजो आवाज़ु मथे पुॼाए एवाननि ताईं ॿियो त असां ख़िदमत ख़ल्क आहियूं ईअं इंसान जी ख़िदमत था कयूं जेके शयूं हिननि वटि मौजूदु न आहिनि इन जो फौरी तौरु नोटिस वठो वञे पाणी न आहे जीअं हिते त सम्झो खाधे पीते जी शयूं कुझु न आहिनि ऐं कुझु असांजा जेके हमदर्द दोस्त आहिनि उहे हमदर्दी कनि था सम्झियो इन्हनि शयुनि खे ॾिसी ऐं पंहिंजी काई फोर्स बीहारे हिननि खे चेक करे उन्हनि खे जेके ॿोॾि मुतासिर आयल हक़ी उन्हनि खे हक़ मिलियो वञे सम्झियो इहो असांजो अर्ज़ु आहे बाक़ी रही ॻाल्हि तव्हां ॾिसो था पूरी सिंध ॿुॾी पई आहे पूरी सिंध खे त हिकिड़ो स्कूल त कवर न कंदो न
इन हिसाब सां पंहिंजी असांजी जेकी बि असांजी हुकूमत आहे उनखे ॾिसो, उन्हनि खे असांजी अपील आहे त महिरबानी ख़ुदा रा हाणे अखियूं खोले हिननि खे किथे ख़ैमा ॾियो, हिननि खे घर ॾियो। ही माण्हू अहिड़ा काॾे वेंदा, हिननि जा त जुगा बि विया झण थी, हिननि जा हर शइ विया, कंहिं वटि शनाख्ती कार्ड कोन्हे, कोई चए थो असांजो घर कोन्हे, कोई चए थो कपिड़ो पाइण जो कोन्हे, त हिननि खे केरु ॾींदो? इहा असांजी हुकूमत ॾींदी। इहा कहिड़ी हुकूमत आहे? उहा असां सां अची गॾु थी हिननि जो थोरो अज़ालो ॿुधनि ऐं हर को माण्हू रोए थो, हर हिकु खां पुछा कंदो, कोई चए थो मूं वटि शनाख्ती कार्ड कोन्हे, कोई चए थो मूं वटि कुझु कान्हे, हर शइ लोड़े आया आहिनि। इन करे पंहिंजी तरफ़ां जेके क्वांटिटियूं थियनि, जेको बि थिए इज़त हिननि जी, उहा हिननि खे मिले, फैसिलिटियूं जेके हिननि जूं हिननि खे मिलनि। कंहिंजा बीमार पिया आहिनि, कंहिंजा कीअं पिया आहिनि, उतां बोर्ड मां आया आहिनि, ॾुतड़ियल आहिनि, हू हिननि खे थोरी रिलीफ मिले, उहो जहिड़े बि तरीक़े रिलीफ ॾे, हुकूमत ॾे, कहिड़ी बि तरीक़े सां। हे त असांजा दोस्त जेके चंद माण्हू आहिनि उहे हिननि जी मदद कनि था जहिड़े बि तरीक़े सां। इन करे बाबा असांजी ख़ुदा रा हिन चैनल जे आवाज़ जे थ्रू असां थोरा ताईं तव्हांजा जो तव्हां असां चैनल जे आवाज़ जे थ्रू इहा ॿुधाईंदा आहियूं ताईं। हमने असांजो हर शइ ॿुधी आहे, असां कुझु बि न कढियूं आहियूं, घरनि मां सघणा सिर कढिया आहिनि। ही माज़ूर आहिनि, असां जन के असांखे सुबुह लिखी ॾेई विया दवाऊं हर शइ वञो तव्हांखे मिलंदियूं, असांखे त कुझु बि न मिले, असां उते पैसा था घुरनि, असां हिन माज़ूरनि जो काॾो इलाजु करायूं, असांखे बचनि जे खाइण लाइ कुझु कोन्हे, असां हिननि जा काॾो इलाजु कराईंदासीं। हिन महिल असांजा बचड़ा असांजा दर पदर आहिनि, असां पाण दर पर हिन महिल असां जेके हिते असां पहुता आहियूं ॼण सेंटर जेल में आहियूं। असांखे सहूलियत कंहिं शइ जी कोन्हे, असांजा बचड़ा बीमार लॻा वेठा आहिनि। छा